मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में मामूल मुताबिक़ अवां सां मुखातिब आहियां। मूंखां केरु थो ॻाल्हाए, मूंखे केरु थो चवे त मां तव्हां सां डेली मुखातिब थियां ऐं पंहिंजो अंदर जो आवाज़ तव्हां ताईं कम्यूनिकेट करियां। इहो मुंहिंजो अंदर जो इंसानु आहे, मुंहिंजो ज़िंदा ज़मीर आहे जेको तव्हां सां मुखातिब थियण जे लाइ मूंखे मजबूर थो करे ऐं मां मामूल मुताबिक़ मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तव्हां सां वक़्तन फ़वक़्तन मुखातिब थींदो आहियां। अॼुकल्ह मां पहिरियों मूं सेक्रेटरी तालीम ते ॻाल्हायो, इसरा यूनिवर्सिटी ते ॻाल्हायो, मारी हॉस्टल ते ॻाल्हायो। उन खां पोइ हिदायतुल्लाह छजड़ो डायरेक्टर जनरल एग्रीकल्चर एक्सटेंशन जे कुदनि करतूतनि ते ॻाल्हायूं त उन छा करप्शन कई। अॼु मां ॻाल्हाईंदुसि लियाकत भुट्टो जेको प्रोजेक्ट डायरेक्टर आहे सवात जो, सिंध वाटर एंड एग्रीकल्चर ट्रांसफॉर्मेशन, जंहिंजो इहो मुख़फ़िफ़ आहे सवात, उनजो डायरेक्टर आहे लियाकत भुट्टो ऐं उनजो प्रोजेक्ट डायरेक्टर लियाकत भुट्टो ऐं डायरेक्टर जनरल मुनीर जुमाणी। उन्हनि जे गॾियल मिली भगत सां जेके इहे पैसा आया 35 अरब 96 करोड़ 10 लख रुपया वर्ल्ड बैंक खां, त सिंध जी ज़राअत खे कीअं बहितर बनायो वञे, उन्हनि पैसनि जी खुर्द बुर्द कीअं थी, उहे पैसा कीअं हड़प थिया, उहे पैसा कीअं हवस ऐं हिर्स जो निशानो बनिया। अचो त उन ते ॻाल्हायूं त इन सवात जो प्रोग्राम छा आहे ऐं सवात छो मार्ज़ वजूद में आयो। सवात जो प्रोग्राम इहो आहे त मौजूदा ज़रई तरीक़नि खे बहितर बनाइजे, घटि पाणी सां वधीक पैदावार ॾींदड़ फसलुनि खे फ़रोग़ ॾिजे, पाणी जे जदीद इंतिज़ामी तरीक़नि खे अपनाइजे। उन सिलसिले में 185 नवनि वाटर कोर्सनि जी तमीर कराइजे ऐं 500 मौजूदा वाटर कोर्सनि जी जुज़वी लाइनिंग कराई वञे। 1 लख एकड़ ज़मीन ते स्मार्ट सब्सिडी फ़राहम कई वञे, जंहिंसां हारियुनि खे दालियूं, सब्जियूं, आयल सीड ऐं बाग़ात जी पोख में मदद मिलंदी। 900 एकड़ ज़मीन ते ड्रिप इरीगेशन सिस्टम लॻाया वेंदा। ड्रिप इरीगेशन माना फुड़ो फुड़ो थी करे पाणी ज़मीन खे मिलंदो, जंहिंसां पाणी बचंदो ऐं फसल पंहिंजी पैदावार वधीक बहितर नमूने ॾेई सघंदा ऐं पाणी बि असां सेव करे सघंदासीं। ऐं 14,575 मर्दनि ऐं औरतुनि खे मौसमियाती तब्दीलियुनि सां मुंहुं ॾियण जे लाइ तरबियत ॾिनी वेंदी। इहो आहे सवात जो प्रोग्राम। मोहतरम साथियो, असां इहो ॾिसूं था त सिंध जे एग्रीकल्चर जो सेक्रेटरी सोहेल कुरैशी ऐं एग्रीकल्चर जो मिनिस्टर मोहम्मद बख्श महर, इन सभिनी खां वधीक ताक़तवर जेकर आहे त उहो सेक्रेटरी एग्रीकल्चर सोहेल कुरैशी आहे। उन खे हर महीने में 15 करोड़ रुपया प्रोजेक्ट डायरेक्टर लियाकत कुरैशी उनखे रिश्वत ॾींदो आहे ऐं मुनीर जुमाणी जेको डायरेक्टर जनरल आहे रिसर्च जो, उहो बि उनखे अरबे रुपया महीने जी रिश्वत ॾींदो आहे। उनजे सिलसिले में हू छा कंदा आहिनि त सिंध में 1000 नाक़िस क़िस्म जूं पेस्टिसाइड्स ज़रई दवाऊं ठाहिण जी जेका इजाज़त ॾिनी वई आहे ऐं उहे कारखाना ठहिया आहिनि, उन में जेके दवाऊं ठहनि थियूं ऐं उहो ज़हरनुमा दवाऊं फसलुनि ते इस्तेमालु थियनि थियूं, माण्हुनि खे कैंसर, शुगर, ब्लड प्रेशर, हेपेटाइटिस B, C, D, अखियुनि जी रोशनी हली वञे, गोॾनि में सूरु, ढकिणनि में सूरु, जिस्म कमज़ोर, जवानी में मौत जे किनारे जो अक्स ॾींदड़ चहिरा, वार हुननि जा छणी वञनि, वार हुननि जा टाइम खां अॻु में अछा थी वञनि, चहिरे जी स्किन जेका आहे ऐं बॉडी जी स्किन उन मां कशिश मोकिलाए वञे ऐं अखियूं कापार में हलियूं वञनि
ऐं अखियुनि जे हेठां वॾा वॾा कारा कारा दाग नज़र अचनि। इन्हनि सभिनी जो महवर ऐं मर्कज़ इहो आहे त हिते ज़राअत जेका आहे उन में पेस्टिसाइड जेके ज़रई दवाऊं इस्तेमालु थियनि थियूं उहे अहिड़ियूं त भयानक ऐं ख़तरनाक सिहत जे लाइ आहिनि जंहिंजो को अंत ई कोन्हे को। सॼी दुनिया में WHO ऐं वर्ल्ड बैंक DD पाउडर ते पाबंदी हणी छॾी आहे त DD पाउडर ज़रई ज़मीनुनि जे लाइ इस्तेमालु कोन थींदो। पर बदकिस्मती सां हिन असांजे सिंध में DD पाउडर वॾे पैमाने ते इस्तेमालु थो थिए। उन जे करे असांजे सभिनी फसुलनि जी इवन बाग़नि जी अंब ॾिसो, ज़ैतून, ॼमूं, ॿेर, लीमा, अंगूर या उन सां गॾोगॾु पपीतो, ॿिया जेके फसुल सिंध में थियनि था उन्हनि में बि जेकी इहे पेस्टिसाइड इस्तेमालु थियनि था ऐं ज़रई ज़मीनुनि वारियूं जेके दवाऊं इस्तेमालु थियनि थियूं ज़राअत ते, उहो कणिक हुजे, कमंद हुजे, वोण हुजनि, सारियूं हुजनि, मटर, छटालो, लूसण या ॿिया फसुल, सरे सां गॾोगॾु इलसी ऐं इहे शयूं जेके हिते असांजे माण्हुनि जे लाइ इस्तेमालु थियनि थियूं उन्हनि खे इहो पेस्टिसाइड तबाह थो करे। हाणे पेस्टिसाइड इहे ग़लति क़िस्म जूं छो थियूं इस्तेमालु थियनि? छो त उन में वॾे पैमाने ते कमीशन फैक्ट्रीज़ जा मालिक प्रोजेक्ट डायरेक्टर्स खे, डायरेक्टर जनरल्स खे ॾियनि था। साथियो, एग्रीकल्चर जा हिते चइनि खां 5 शोबा आहिनि: एग्रीकल्चर एक्सटेंशन, एग्रीकल्चर रिसर्च, एग्रीकल्चर वाटर मैनेजमेंट, एग्रीकल्चर इंजीनियरिंग, सिंध सीड कॉर्पोरेशन सकरन। हाणे एग्रीकल्चर एक्सटेंशन, रिसर्च, वाटर मैनेजमेंट, इंजीनियरिंग उन्हनि जा डायरेक्टर जनरल थींदा आहिनि ऐं सिंध सीड कॉर्पोरेशन जो जेको रिसर्च इंस्टीट्यूट आहे उन जो मैनेजिंग डायरेक्टर थींदो आहे। साथियो, तव्हां ई असां इन शइ खां बख़ूबी वाक़ुफ़ु आहियूं त छो हिते इंजीनियरिंग शोबे सां जेके हिते वॾियूं मशीनरूं अरबनि ख़रबनि रुपयनि जूं आयल आहिनि त उन्हनि खे इस्तेमालु करिणो आहे ज़रई ज़मीन जी उपत खे वधाइण जे लाइ। पर तव्हां ॿुधायो, केर बि मूंखे सिंध जो माण्हू ॿुधाए, 6 करोड़ माण्हू आहियूं सिंध जा, तव्हां ॿुधायो तव्हांजे ज़मीनुनि में इंजीनियरिंग वारा, एग्रीकल्चर इंजीनियरिंग वारा कॾहिं पंहिंजा थ्रेशर मोकिलींदा आहिनि, ट्रैक्टर मोकिलींदा आहिनि, ॿियूं के अहिड़ियूं आलात जेके तव्हांजी ज़रई ज़मीन जी उपत वधाइनि उहे मोकिलींदा आहिनि फ्री ऑफ कास्ट? ॿुधायो, केरु बि ॿुधाए मूंखे? न, कॾहिं बि न। हुननि जा जेके बि एग्रीकल्चर इंजीनियरिंग जा जेके मशीनरी आहिनि अरबनि रुपयनि जा, उहे तुंहिंजे MPA, MNA, सेनेटर, मिनिस्टर्स, मशीरनि, सलाहकारनि उन्हनि जे ज़मीनुनि में इस्तेमालु थींदा आहिनि ऐं उहे ज़मीनुनि मां पंहिंजी उपत हासिलु कंदा आहिनि। त प्यारा साथियो, जेका सोयल ऐं उन सां गॾोगॾु लियाकत भुट्टो, नूर मोहम्मद बलोच, वली मोहम्मद बलोच, मुनीर जुमाणी जिन करप्शन हिते कई आहे, उन्हनि शयुनि ते मां तफ़सीली ॻाल्हि ॿोल ईंदड़ वक़्त में कंदुसि। मुनीर, वली मोहम्मद, नूर मोहम्मद ऐं उन सां गॾोगॾु सोहेल ऐं लियाकत, उन्हनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदुसि। पर अॼु मूं रुॻो सवाद ते सरसरी रोशनी विधी आहे त सिंध में 35 अरब 96 करोड़ 10 लख रुपया वर्ल्ड बैंक खां आया सिंध जी ज़राअत खे आबाद करण जे लाइ, पर कुझु न बचियो। 1990 में 90 अरब रुपया चाइना ॾिना हुया सिंध जी ज़राअत खे बहितर बनाइण जे लाइ। उहे 1990 में 90 अरब रुपया आसफ़ अली ज़रदारी खाई हुई। हाणे जॾहिं हिन पाकिस्तान जे अहम मनसब ते वेठल माण्हू बि इन पैमाने ते बेईमान हुजे ऐं करप्शन करे त पोइ कंहिंखां उमेदु कबी? त साथियो, अॼु मां फ़क़ति इहा शइ तव्हां ताईं पहुचाई। ईंदड़ वक़्त में मुंहिंजो टारगेट ॻाल्हाइण जो लियाकत भुट्टो, प्रोजेक्ट डायरेक्टर सवाद, सोहेल कुरैशी, सेक्रेटरी एग्रीकल्चर,
नूर मोहम्मद बलोच, वली मोहम्मद बलोच ऐं मुनीर जुमाणी हूंदा। मुंहिंजो जेकर चैनल तव्हांखे पसंदि अचे त हिनखे सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं फीडबैक ॾियो। मां ही जेको सभु कुझु तव्हां सां ॻाल्हायां थो, तव्हांजे चपनि ते जेका मोरे ख़ामोशी लॻल आहे उनखे ख़तमु कराइण जे लाइ थो ॻाल्हायां। बोल्ड थियो, जुरतमंद थियो, बहादुर थियो, हक़ ऐं सच जो अलम बुलंद करियो, हक़ ऐं सच जो केस अवाम ताईं पहुचायो, माण्हुनि खे ईअं क्लियर करियो जे हिदायतुल्लाह खे मूं कयो आहे। जंहिं इमदाद मेमण खे कयो त मां अञा इमदाद मेमण ते जुदा हिकिड़ो मां वीलाग तयारु कंदुसि। जे अकबर लगारी सेक्रेटरी तालीम ते ॻाल्हायो त सभिनी ते ॻाल्हाईंदुसि, तव्हांजे ख़ुदनि करतूतनि ते ॻाल्हाईंदुसि। अञा त मूं ज़राअत खां शुरूआत कई आहे, एग्रीकल्चर डिपार्टमेंट खां, उनखां पोइ ॿिया डिपार्टमेंट त केतिरा ई आहिनि, रेवेन्यू आहे, पुलिस आहे, एक्साइज़ टैक्सेशन आहे, उन सां गॾोगॾु हितां जा अलाए केतिरा हितां जा डिपार्टमेंट आहिनि, उन्हनि सभिनी ते तफ़सीली तौर ते मां ॻाल्हाईंदुसि। पर मूं पहिरियों ज़राअत खां शुरूआत कई आहे, छो त ज़राअत बैकबोन आहे। हर शइ खां सवाइ माण्हू सवाइ ज़िंदह रही सघे थो, पर अन्न खां सवाइ ज़िंदह नथो रही सघे। मुंहिंजो अन्न जन लुटियो, जन मुंहिंजो अन्न तबाह कयो, जन मुंहिंजी ज़राअत तबाह कई, जन मुंहिंजी ज़राअत खे कापारी धक कयो, जन अरबन खरबन जी करप्शन कई, उन्हनि बेज़मीर माण्हुनि खे तव्हां ॾाढो आखो करे इहो ज़ाहिर थो करणु चाहियां त हुननि जेको असां सां के बुख मारियो आहे ऐं पंहिंजनि बच्चनि खे अमेरिका ऐं कैनेडा में सेटल कयो अथनि, पाण अरबन खरबन जा मालिक बणिजी विया ऐं हितां जे ग़रीब खे हिकु वेले जे लाइ अटो आहे त ॿिए वेले जे लाइ कोन्हे, असां माण्हू वटि आयल कोन्हे, असां माण्हू वटि अटो कोन्हे, असां माण्हू वटि तालीम जे हासिलु करण लाइ पैसा कोन्हनि, सिहत जे लाइ पैसा कोन्हनि। इन तबाही जो ज़िम्मेवार जेको आहे हितां जो करप्ट टोलो आहे, उन करप्ट टोले खे निशानदी करणु मुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे। मां जेसि ताईं पंहिंजो किरदारु ज़मीर ऐं ज़र्फ़ मुताबिक़ अदा न कंदुसि तेसि ताईं सुख सां आराम न कंदुसि। प्यारा साथियो, जेकर मुंहिंजो चैनल पसंदि अचेव सब्सक्राइब कजो, शेयर करियो ऐं मूंखे तव्हां कुझु जेको कुझु करप्शन थिए थी, कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो आहे, कंहिंजे नंग ते कब्ज़ो आहे, कंहिंजे घर ते कब्ज़ो आहे, कंहिंजी पब्लिक सर्विस कमीशन में नौकिरी जंहिंजी हक़ हुई उनखे न मिली, ॿिए खे मिली वई जंहिंजूं मार्कूं घटूं, हितां जे ऑफिसर सबऑर्डिनेट स्टाफ सां जेको ज़ुल्म थो करे, ज़मीन मुंहिंजी, खातो मुंहिंजो, कब्ज़ो ॿियनि जो, इन्हनि सभिनी शयुनि जे लाइ मुंहिंजो ही मज़लूमनि जो आवाज़ु यूट्यूब चैनल आहे। उन ते मां वकील हाईकोर्ट जे हुअण जे नाते सां पंहिंजो जुरत सां केस पेश करणु तव्हांजो लाइ पंहिंजो फ़र्ज़ु थो सम्झां। जेको कुझु तव्हां ताईं मवादु आहे मूं ताईं तव्हां पहुचायो, मुंहिंजो व्हाट्सअप में ते तव्हां पहुचायो ऐं लिखत में मोकिलियो या वॉइस जे थ्रू मोकिलियो। इहो तव्हांजो केस जेको आहे आवाम ताईं पहुचंदो, आलमी इदारनि ताईं पहुचंदो। मूंखे दुनिया जा केतिरा ई मुल्क ॿुधनि था ऐं उहे पंहिंजे मुल्क जे जेको कुझु ॻाल्हायां थो उर्दू में बि ट्रांसलेट थिए थो, इंग्लिश में थो थिए, न्यूज़ीलैंड में थी थो वञे, ऑस्ट्रेलिया जी ॿोली में थी थो वञे, इंग्लैंड वारनि जी अंग्रेज़ी में थिए थो, अरबी में थिए थो, सभिनी ॿोलियुनि में ट्रांसलेट थिए थो। इहे सभु मुंहिंजो जेको भली सिंधी में ॻाल्हायां, कॾहिं कॾहिं मां उर्दू में बि ॻाल्हाईंदो आहियां, अंग्रेज़ी में बि ॻाल्हाईंदो आहियां, पर हीउ मुंहिंजो केस जेको आहे आलमी सतह जो केस आहे। मूंखे फीडबैक ॾियो, मूंसां ताउन करियो त जीअं करप्शन खे ख़तमु करण में पंहिंजो किरदारु अदा करे सघूं। महिरबानी साथियो, अस्सलाम वालेकुम।